सकरन मां खे ख़बर ॾींदा हलूं। काज़ी अली रज़ा सनाई जी रिपोर्ट मुताबिक़ सरकारी स्कूलनि में दाख़िला वधाइण ऐं ॿारनि खे पोरे खां हटाए तालीम ॾांहुं ध्यानु छिकाइण लाइ DO सेकेंडरी मोहम्मद सलीम भट्टी जी अॻुवाणीअ में गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल मेरापुर में प्रिंसिपल परवेज़ आलम भट्टी जी मेज़बानीअ हेठि जागरता रैली कढी वई, जंहिंमें ज़िले ऐं तालके जे आफ़ीसरनि समेत शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते DO सेकेंडरी मोहम्मद सलीम भट्टी ऐं RSU महरूफ़ अहमद भट्टी अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त हिकु संजीदा उस्ताद जो सेंटर ॿार हुअणु घुरिजे ऐं ॿार जो सेंटर स्कूल हुअणु घुरिजे, ऐं उहो सभु तॾहिं थींदो जॾहिं असां शागिर्दनि खे औलाद जीअं सम्झाईंदासीं। उन्हनि चयो त हिते अची उस्तादनि ऐं शागिर्दनि जो जज़्बो ॾिसी महसूसु थिए पियो त उस्ताद महिनत सां कमु करे रहिया आहिनि। प्रोग्राम में तालीम खाते के आफ़ीसरन का सवाइ तालीम दोस्त शख्सियतुनि पिणु शिरकत कई, जिनमें अब्दुल खालिक चांडियो, सैयद कुर्बान अली शाह, काज़ी जावेद सनाई, गुल मोहम्मद जलबानी, निसार अहमद लाखो, एजाज मक्सी, हाफिज़ कादिर बख्श भट्टी, धनी बख्श मल्ला ऐं ॿिया शामिल हुआ। उन खां अॻु प्रिंसिपल परवेज़ आलम भट्टी आयल महिमाननि खे अजरकनि जा तोहफ़ा पेश किया, जॾहिं त अॻूणे TO अब्दुल खालिक चांडियो पारां समूरनि महिमाननि जे मान में मांझांदे जो एहतमाम कियो वियो। आख़िर में यूनियन काउंसिल के मुख़्तलिफ़ स्कूलन जो दौरो कियो वियो, जिते स्कूलन के मुख़्तलिफ़ क्लासन में वञी शागिर्दनि सां सवाल जवाब करे पढ़ाईअ बाबति जाइज़ो वरितो। ठठो मां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर बाबू खुश्क जी रिपोर्ट मुताबिक़ झिरक लॻे सांपा मोरी भरिसां ॻोठो अज़ीम चांग जे रहवासी पीरसन अली मुराद चांग जो गुम थी वियल नौजवान पुटु अब्दुल जब्बार चांग हिकु महीनो गुज़रण बावजूद हथ न अची सघियो, जंहिं करे वारस सख़्त परेशान आहे। उन सिलसिले में झिरक लॻे सांपा मोरी जे ॻोठ अज़ीम चांग जे रहवासी पीरसन अली मुराद चांग मकली पहुची साफ़ अॻियां दाहींदे चयो त संदसि नौजवान पुटु अब्दुल जब्बार चांग हिकु महीनो अॻु मोटरसाइकिल ते घरां निकिरी ठठे ईंदे गुम थी वियो आहे, जेको अञा ताईं हथ न अची सघियो आहे। पीरसन अली मुराद चांग चयो त हाणे खेसि संदसि पुट जो ॾसपतो जंगशाही लॻियो कोहिस्तानी पटीअ में मिलियो आहे, जिते हू गुज़िरियल 3 ॾींहंनि खां संदसि ॻोल्हा पियो करे पर खेसि मिली नाहे सघियो। हुन इंकशाफ़ कंदे चयो त खेसि ख़बर पई आहे त संदसि पुटु कोहिस्तानी पटीअ में ॾिठो वियो आहे, जंहिं वटि हाणे मोटरसाइकिल बि नाहे। ख़दशो आहे त मोटरसाइकिल खेसि खसी वई आहे, जंहिंजो दिमाग़ी तवाज़ुन बि दुरुस्त न आहे। संदसि गुमशुदगीअ जी रिपोर्ट झिरक थाणे ते दाख़िल थियल आहे। हुन कोहिस्तान वासियुनि खे अपील कई त हू संदसि पुट जे ॻोल्हा में संदन मदद कनि, जेको कोहिस्तान पटी जंगशाही ऐं उन जे आसपास जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मक़ामी माण्हुनि पारां ॾिठो वियो आहे। नाज़रीन, ठुल का रिपोर्ट शामिल कंदासूं। फैज़ सूमरोजी त ठुल जी बेस सेक्शन थाणे जी हद में ठुल भरिसां बागड़ लाड़े वटि नामालूम हथियारबंदनि पेट्रोल पंप मालिक जोंगल जे रहवासी पुनल उर्फ बाबन खान पहोड़ के हथियारनि जे ज़ोर ते अॻु झले 1.5 लख रोक रक़म, मोबाइल फ़ोन ऐं ज़रूरी कागज़ात फुर करे आराम सां फ़रार थी विया। राब्ते करण ते वापारी बाबू पुनल पहोड़ ॿुधायो त ठुल भरिसां बागड़ लाड़ो वटि नामालूम हथियारबंदनि जदीद हथियारनि सां मुंहिंजो अॻु वठी हथियारनि जे ज़ोर ते जेब में पियल 1.5 लख रुपया ऐं मोबाइल फ़ोन ऐं ज़रूरी कागज़ात फुर करे आराम सां फ़रार थी विया आहिनि। इन SSP जैकबाद DSP ठुल खां मुतालबो कयो आहे त फुर थियल मोटरसाइकिल, मोबाइल फ़ोन, नक़द पैसा ऐं ॿियो सामान वापसि कराए बेचैनी ख़तमु कई वञे। इलाइक़े में अमन अमान जी सूरत हाल खे बहाल कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज कंदासीं। ख़बरुनि अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया। ज़मीर अली लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ ॾिहाड़ी मज़दूरी कंदड़ मज़दूरनि जो अॼु ॿिए ॾींहुं बि ॻाटे टोड़ महांगाई ऐं घटि उजरत ख़िलाफ़ एहतजाज। ॾिहाड़ी मज़दूरनि, राज़को कमु कंदड़ मिस्त्रियुनि ऐं मज़दूरनि मुल्क अंदरि महांगाई खां फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। उस्ताद गुलाम कादिर खोसो, मोहम्मद उस्मान कमरानी, सोबो कमरानी, साजिद जमाली ऐं ॿियनि चयो त महांगाई एतिरी वधी वई आहे जो माण्हू 2 वेलनि लाइ परेशान आहे। मासूम बचड़नि जो गुज़र सफ़र बि इंतिहाई ॾुखियो थियो पियो वञे। निगरान हुकूमत मुल्क अंदरि महांगाई जे आयल राकास खे ख़त्म कराए मिसकीननि खे जीअण जो हक़ ॾे। अटो ऐं रोज़मर्रा जूं शयूं सस्तियूं करे मज़दूर तबिके सां इंसाफ़ करे मुज़ाहिरी। झिरक मां खे ख़बर ॾींदा हलूं। लखा ॾिनो झिरकाई जी रिपोर्ट मुताबिक़ PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अवामी राब्ता मुहिम जी शुरूआत अॼु ठठे खां करे छॾी।
अॻूणे MPA सैद रियाज़ हुसैन शाह शिराज़ी पारां शिराज़ी हाउस ठठो खां हिक वॾे काफ़िले जी सूरत में सैदपुर पहुची PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इस्तक़बाल कयो, जिते PP अॻवान अॻूणे ज़िलई नाज़िम सैद शफ़क़त हुसैन शाह शिराज़ी, अॻूणो MNA सैद अयाज़ अली शाह शिराज़ी, अॻूणो MPA सैद शाह हुसैन शाह शिराज़ी, सैद इम्तियाज़ शाह शिराज़ी, हाजी पाशा शाह शिराज़ी समेत समूरा शिराज़ी बिरादरान सां गॾु UC झिरक, UC ओंगर, UC टंडो हाफ़िज़ शाह ऐं UC सूप शोरो जे अॻवाननि, ज़िला काउंसिल मेंबर ग़ुलाम नबी मलण, रोशन अली बातनी, अलारिनो AD बबर, वडेरो खमन दल, गुलाब बबर, सैद मीर शाह, तैयब बबर, मिस्री खान झिरकाई, अरबाब मलूक झिरको ऐं ठठो सिजावल जा रहवासी पिणु वॾे तइदाद में मौजूद आहे, जिन पिणु PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो मानाइतो इस्तक़बाल करे मथस गुलनि जी वर्खा कई। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर वापडा जो ग्रेड ऑपरेशन शिकारपुर जे मुख़्तलिफ़ महलनि में बिल जी रहल बक़ायदात ऐं कुंडा ऑपरेशन कई वई ऐं डायरेक्ट तारूं कटियूं वयूं। नई आयल AS परवेज़ अहमद फलपोटो ऐं इमदाद अहमद उनड़ ऐं शुएब पठान ऐं वाइस चेयरमैन जावेद अली चंग ऐं शाहनवाज़ उनड़ जी निगरानी ऑपरेशन कई वई। मुख़्तलिफ़ पाड़नि मां चोरीअ जूं लाइनूं ख़त्म कयूं वयूं। मीरपुर ख़ास मां अव्हां खे ख़बर ॾींदा हलूं। सोमवार समेजो जे रिपोर्ट मुताबिक़ अणॼातल चोर हिक मज़दार ट्रक ऐं 2 मोटरसाइकिल चोरियूं करे फ़रार थी विया। मीरपुर ख़ास जी पुलिस एहलकार तब्दील थी विया, पर चोरी ऐं फुरनि जो सिलसिलो रुकिजी न सघियो, जॾहिं त शहरनि जूं गाॾियूं ऐं क़ीमती सामान फुरणु शुरू थी विया। पुलिस मूजिबि अणॼातल चोर फ़रार थी विया। महराण थाणे जे हद अंदरि ओ मैदान भरे कब्रिस्तान जे साम्हूं मैकेनिक जे दुकान ते रखियल मज़दा गाॾी नंबर TKD 237 चोरी करे फ़रार थी विया। मीरपुर ख़ास जे टाउन थाणे जे हद मोहम्मद सलमान नाले शख़्स जे घर ॿाहिरां पार्क कयल मोटरसाइकिल नंबर टाउन थाणे जे हद में डिस्ट्रिक्ट ऑफिस मां AX 9916 चोरी थी विया। नामालूम चोर मोहम्मद आसिफ नाले शख़्स जी मोटरसाइकिल नंबर HCU 3720 चोरी करे फ़रार थी विया। हीउ सिलसिलो रुकिजी न सघियो ऐं शहरनि संदसि क़ीमती मोटरसाइकिलूं ऐं ॿियो सामान गुम थी विया। मीरपुर ख़ास ब्यूरो चीफ सूमार समेत ज़मींदारनि जे ज़ुल्मनि जो शिकार हिंदू बिरादरी जे ग़रीब मर्दनि, औरतुनि ऐं ॿारनि मीरपुर ख़ास में एहतजाज कयो। ख़ान पिताफ़ी, मुर्ज़ा पिताफ़ी, दिलदार पिताफ़ी, गुलज़ार पिताफ़ी जे ज़मीन ते सालनि खां कमु करियूं था। ज़मीनदार जो हिसाब न पियो ॾिए, जेल में ग़ुलामनि वांगुरु ज़मीननि ते कमु कराए रहिया आहिनि। असांजा ॿार बुख विघी मरी रहिया आहिनि, बीमारियुनि जे दवा लाइ पैसा न आहिनि। असां हिंदू धर्म जी ख़ुशियुनि ऐं ईदनि खां महरूम थी विया आहियूं। असांखे ज़मीन में कमु करण जो हक़ न थो ॾिनो पियो वञे, न ई असांखे छॾियो पियो वञे। हिननि असांखे पुलिस ज़रिए धमकियूं ॾेई रहिया आहिनि त ॿी जाइ ते हलिया वञो। हिननि मुतालबो कयो त ज़मीनदार ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे केतिरनि ई सालनि खां पोखियल फसल जो हिसाब किताब करे असांखे ज़मीनदार जी धमकियूं ऐं कूड़ा इल्ज़ाम हणण खां बचायो वञे। कुनरी मां अव्हां खे ख़बर ॾींदा हलूं। बाबर अली कपरी जे रिपोर्ट मुताबिक़ कुनरी में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे चेलम जे मौक़े ते मरकज़ी इमाम बारगाह जेको रिवायती रोडनि ऐं रस्तनि खां जारी आहे, अमरीका चौक पहुतो, जिते हज़ारे मोमिन ज़ंजीरनि जो मातम करे करबला जे शहीदनि खे भेटा पेश कई। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया। पुलिस एहलकारनि, अमलदार, स्काउट ऐं ओपन ग्रुप स्काउट जे रज़ाकारनि खे अलर्ट रखियो वियो, जेको सॼो ॾींहुं मरकज़ी मातमी जुलूस तोड़े मातमी जुलूसनि जे गुज़रगाहनि ते सिक्योरिटी जा फ़र्ज़ सरअंजाम ॾींदा रहिया, जॾहिं त कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ वॾे अंग में पुलिस नफ़रीअ खे मुक़ररु कयो वियो ऐं हर ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खां झड़ती वठण बैदि जुलूसनि अंदरि छॾियो वियो। ठठो खां ख़बर शामिल कयूं पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर बाबू खुश्क जो रिपोर्ट मुताबिक़ PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अवामी राब्ता मुहिम जी शुरूआत अॼु ठठे खां करे छॾी। मकली ऐं मोहसिन हाउस ठठो ते PP अॻवाननि ऐं कारकुननि पारां संदनि शानदार इस्तक़बाल कयो वियो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मकली सूमरा मंज़िल ते पहुची PP अॻवान अॻूणे MNA डॉक्टर अब्दुल वाहिद सूमरो सां संदसि भाइटे ऐं मुमताज़ जलबानी सां संदसि चाची जे वफ़ात ते उज़ुरख़्वाही करे मरहूमनि जे मग़फ़िरत लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं ऐं ॾुख वंडियो। उन मौक़े ते PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी अवाम जी तर्जुमानी कंदड़ पार्टी आहे, जेका ईंदड़ आम चूंडुनि में भरपूर कामयाबी माणींदी। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पहिरें मरहले में पार्टीअ जे सीनियर अॻवाननि सां मुलाक़ात करण ऐं उज़ुरख़्वाहिनि ते निकितो आहियां। हीअ अवामी राब्ता मुहिम आहे, जंहिंजो मक़सदु अवाम सां राब्ता रखणु आहे। पीपल्स पार्टी सीनियर वर्करनि ऐं कारकुननि जो असासो आहे।
जंहिंखे अञा मज़बूत कयो वेंदो। पार्टी अॻुवान मुल्क जे अवाम जी बिना कंहिं फ़र्क़ जे ख़िदमत करे उन्हनि जा मसइला बिना फ़र्क़ जे हल कंदा रहनि। आउं अवाम जूं ॾिनल मोहबतूं कॾहिं बि विसारे नथो सघां। उन मौक़े ते PP सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो, अॻूणो MPA सैद रियाज़ हुसैन शाह शिराज़ी गॾु हुआ। ख़बरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया। ब्यूरो चीफ MD मुनीर लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ मेहर में 2 ॾींहं अॻु बेहोश हालत में हथ आयल पीरसन तालका अस्पताल मेहर में फ़ौत थी वियो। मेहर में 2 ॾींहं अॻु मेहर जे फरीदाबाद रोड ते बेहोशी वारी हालत में हथ आयल पीरसन शख़्स तालका अस्पताल मेहर में फ़ौत थी वियो। फ़ौती पीरसन जी सुञाणप न थी सघी आहे। तालका अस्पताल जे डॉक्टरनि मूजिबि 2 ॾींहं अॻु मेहर जे फरीदाबाद रोड ते बेहोशी वारी हालत में हथ आयल पीरसन खे रस्ते सां वेंदड़ माण्हुनि खणी तालका अस्पताल मेहर पहुचायो, जिते गुज़िरियल 2 ॾींहंनि खां इलाज हलंदड़ हुयो, जेको अॼु तालका अस्पताल मेहर में फ़ौत थी वियो आहे। फ़ौती पीरसन जी हिन वक़्त ताईं सुञाणप न थी सघी आहे ऐं फ़ौती पीरसन जे खीसे मां सुञाणप कार्ड बि मिली नाहे सघियो। सांगड़ का रिपोर्ट शामिल कंदासूं। ब्यूरो चीफ गुलाम कादिर कहेरी जी सांगड़ सरपरस्ती आला रियाज़ अहमद जट जी सरबराही में अवामी प्रेस क्लब सांगड़ जी टीम झोल पहुंची फंक्शनल मुस्लिम लीग अगवान अॻूणो तालका नाज़िम सुंझोरो डॉक्टर मोहम्मद हाशिम ख़ासकेली जी घरवारी जी ताज़ियत करे फातह ख़्वानी कई। ख़बर मूजिबि अवामी प्रेस क्लब सांगड़ जे सरपरस्ती आला रियाज़ अहमद जट पंहिंजी टीम जन में MB सलेमान, नाज चाकिराणी, जावेद इकबाल राजपूत, महेश मेहराज, गुलाम कादिर कहेरी, दिलीप कुमार, अजीजुल्लाह हंगुरो, अलीशेर कीरियो, मंठार रिंद, बशीर पालारी ऐं ॿियनि झोल पहुची फंक्शनल मुस्लिम लीग जे अॻवान डॉक्टर मोहम्मद हाशिम ख़ासकेली जी घरवारी जी फातह ख़्वानी कई। उन मौक़े ते रियाज़ अहमद जट चयो त हिन ॾुख जी घड़ी में डॉक्टर मोहम्मद हाशिम ख़ासकेली जे ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं ऐं मरहूमा जे लाइ दुआ कई त मरहूम खे रब्बुल आलमीन जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए।